रहमान रहीम चयाऊं शाइर अवां धरततीअ जो मथे ते तगारियूं रखी की न सघंदो चयोसीं ओ साथी मगर रात आधी अवां तड़पी तड़पी लिखी कोन सघंदो। सो लिखण तमाम हिकिड़ो वॾो कमु आहे ऐं उहो कमु वरी शागिर्दनि लाइ थिए, उन्हनि खे हिमत अफ़ज़ाई ॾियण लाइ थिए, उन्हनि खे राहूं ऐं रस्ता ॾियण लाइ थिए। अहिड़ो ई कमु असांजे सिंध यूनिवर्सिटीअ जे उस्ताद साईं शामराज चांडे साहब कयो आहे ऐं उन्हनि शागिर्दनि जे लाइ कयो आहे जेके माण्हू विख विख ते मायूस थी वञनि था ऐं उहे सम्झनि था त शायदि ज़िंदगी हिते ख़तम थी वई। उन्हनि खे राहूं ॾेखारण लाइ असांजे शामराज चांडे साहब 9 किताब लिखिया आहिनि ऐं उन्हनि 9 किताबनि में हिकिड़ा तमामु मशहूरु किताब थिया आहिनि जंहिंमें कामयाब शागिर्द ऐं इम्तिहान में फेल थियणु या नापास थियणु, ज़िंदगीअ में नापास थियणु या फेल थियणु न आहे, उन खां पोइ परॾेह में तालीम जा मौक़िया ऐं ॿिया बि केतिरा ई किताब आहिनि। उन्हनि किताबनि में शामराद उहे सभु शयूं ऐं राहूं ॾेखारियूं आहिनि त तव्हां जिते बि मायूस थियो उहे किताब पढ़ो, इनशाअल्लाह तव्हां अॻिते वधंदव। सो उन्हनि जो अॼु ही प्रोग्राम जारी ऐं सारी आहे। उन्हनि किताबनि ते मुख़्तलिफ़ असांजा शाइर अदीब ऐं उस्ताद अचनि था। डेली जे बुनियादनि ते हिते स्टॉल बि हयो वियो आहे उन्हनि किताबनि जो। सो अॼु उन सिलसिले में असां वटि असांजो सिंध ॼाओ असांजो दानिश्वर अदीब लतीफ़ साईं जो पारखू साईं गुलाम रसूल चांडियो साहब जन बीठा आहिनि। उन जे हथ में ही शामराज जा किताब बि आहिनि त आउं खेसि गुज़ारिश कंदुसि त पाण ॿ लफ़्ज़ इन्हनि किताबनि ते बि ॻाल्हाए ऐं इन उनवान ते बि थोरो ॻाल्हाए त जीअं हिननि शागिर्दनि खे उत्साह मिले। साईं गांगरा साहब तव्हांजी वॾी महिरबानी। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे हिन ई निस्बत सां आहे त पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में। अब नौजवान गौर सां ॿुधिजो, पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वराइनि वितरा, कहिड़ी कातिब पियो करी मथे पननि पीह, जे वर्क वारे 20 त हर्फ मिलियो ई हिकिड़ो। प्रोफेसर छा थींदो आहे उनजो जेको वॾे में वॾो मिसाल मुंहिंजे यादि आहे, जेको मूं लिखियो बि हुयो सोशल मीडिया ते बि लिखियो हुयो, उहो डॉक्टर शामराज चांडियो थींदो आहे। छाकाणि त असां वटि प्रोफेसर जो इहो मक़सदु वरितो वेंदो आहे त क्लास वठी छॾियईं, उन पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे छॾी। पर प्रोफेसर न रुॻो वर्बल जेका काउंसलिंग थो करे उहा हुनजी ज़िमेदारी आहे, पर जेको किताब थो लिखे त उहो मुंहिंजी नज़र में न रुॻो हुन समाज जो वॾे में वॾो सूहो आहे, पर ईअं सम्झो त इल्म जो उहो भंडार आहे। प्रोफेसर डॉक्टर शामराज जेके बि किताब लिखिया आहिनि अवां नौजवाननि जे लाइ लिखिया आहिनि त अवां डिग्री हासिल करे उन खां पोइ अव्हांखे करिणो छा आहे ऐं अव्हांखे कहिड़ा कहिड़ा रस्ता अव्हां वटि हुजनि। अव्हां डिग्री हथ में खणी जेकॾहिं ब्लाइंड हूंदव शौरी तौर ते त अव्हांखे ख़बर न पवंदी त मूंखे करिणो छा आहे। एतिरा किताब लिखी न रुॻो किताब थो लिखे, पर सची बची डॉक्टर शामराज चांडीअ खे आऊं सिंध यूनिवर्सिटी जी ख़ुशनसीबी थो सम्झां त सिंध यूनिवर्सिटी खे अहिड़ा प्रोफेसर मिलिया आहिनि जेके कॉलेजुनि में वञी उते लेक्चर ॾेई ॿारनि खे सम्झाइनि था त तव्हांखे यूनिवर्सिटियुनि में पढ़ण जॾहिं ईंदो त तव्हांखे छा छा करिणो आहे, जॾहिं डिग्री वठी वेंदो त तव्हांखे छा छा करिणो आहे, तव्हां पंहिंजो फ्यूचर उनखे तव्हां रोशन कीअं था करे सघो। इहो डॉक्टर शामराज चांडे जो तमामु वॾो कमाल आहे। सच पुछो ऐं बिना कंहिं हबक जे इहा ॻाल्हि करियां थो त डॉक्टर शामराज चांडे जहिड़ा 100 प्रोफेसर जेकॾहिं सिंध खे मिली वञनि न त समूरो सिंधी समाज तब्दील थी वञे। छाकाणि त कंहिं बि प्रोफेसर जो कमु इते ख़तमु नथो थिए त उहो पंहिंजे सब्जेक्ट जो क्लास वठी हथ छंडे बोर्ड तां ऐं ॿाहिरि हले वञे। प्रोफेसर जी ज़िमेदारी आहे त हू समाज खे डेवलप करे ऐं उनखे बूस्टअप ॾे, समाज खे बूस्ट करे, उनजी तरक़ीअ जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। ऐं उनजी तरक़ी जे लाइ ही आहे त हिन माण्हू पंहिंजे नंढी उमिरि में 9 किताब लिखिया आहिनि ऐं रियल प्रोफेसर, असुल प्रोफेसर, क़ौम जो सरमायो ऐं क़ौम जी मिल्कियत अहिड़ा ई प्रोफेसर थियनि था जीअं डॉक्टर शामराज चांडियो आहे। ऐं मूंखे वरी ऐं ज़ात परस्त कोन आहियां, पर इन जी बि ख़ुशी आहे त मूंखे मामा सॾींदो आहे, हालांकि उहिदे में तमामु वॾो आहे ऐं पर हुनजो
जेका नेट आई है हुनजी प्रोफेसर ईअं थींदा आहिनि सॼी दुनिया में तव्हां यूरोप हलिया वञो अमेरिका हलिया वञो उते असां वांगुरु प्रोफेसर कोन हूंदा आहिनि उते डॉक्टर श्यामराज चांडे वांगुरु प्रोफेसर हूंदा आहिनि जिन खे ऊनो हूंदो आहे हर वक़्तु इन शइ जो जिन ॿारनि खे असीं पढ़ाए रहिया आहियूं उहे ॿार फ्यूचर में कंदा छा असां त PhDयूं अलाउंसिस जे लाइ कयूं था इन्हनि जे लाइ PhDयूं करे असां पघारुनि में इज़ाफ़ो था करियूं पर हिन माण्हू PhD इन लाइ कोन कई आहे इहे किताब पिया अथव नव किताब पंहिंजी नंढी उमिरि में असां जे पोड़ा थिया आहियूं त असां हिकिड़ो किताब न ॾेई सघिया आहियूं नंढी उमिरि में तव्हांजे मुस्तक़बिल जे लाइ हिन किताब ॾेई सच पुछो त सिंध ते थोरो कयो आहे ऐं वरी चवां थो त डॉक्टर श्यामराज चांडियो सिंध यूनिवर्सिटी जो फ़ख्रु आहे ऐं इहा सिंध यूनिवर्सिटी जी ख़ुशनसीबी आहे जो उन वटि डॉक्टर श्यामराज चांडे जहिड़ा प्रोफेसर आहे वॾी महिरबानी।